नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां आहियां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझो त हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, सक़रंड ख़राज क़मार ओड जी रिपोर्ट मूजिब सिंध एक्शन क़ामेटी जे मरकज़ी क़यादत जाॻरता मुहिम में 25 सेप्टेम्बर ते नवाबशाह में थींदड़ सिंध एक्शन क़ामेटी जे जलसे जी दावत ॾियण जे सिलसिले में सक़रंड पहुती, जिथे संदन शानदार आदर भाव कयो वियो। जंहिं बाद खेनि जलूस जी शक्ल में काज़ी सरफराज़ मेमन चौक ते शाह लतीफ़ पार्क आॾो आंदो वियो, जिथे जलसो रथियल हो, जंहिंखे सिंध एक्शन क़ामेटी जे मरकज़ी अॻवान रियाज़ हुसैन चांडियो, रोशन बरड़ो, गुलज़ार अहमद सुमरो, नवाज़ खान ज़ऊन, रसूल बख्श खासकेली, असलम खैरपुरी, मीर अली थीबो, सरमंद मीरानी, आज़ाद पुनहुर, निसार किरियो, नूरू अहमद कातियार ऐं ॿियनि मरकज़ी अॻवाननि पंहिंजी अलॻि-अलॻि ख़िताब में ॻाल्हाईंदे चयो त 6 जून खां बेरिया टाउन ऐं सिंध जी ज़मीननि ते धारेन जे आबादकारी ख़िलाफ़ शुरू कयल एहतिजाज ऐं जाॻरता मुहिम शुरू कयल आहे। पर अफ़सोस जो अॼु नवाबशाह में PP जे छड़वाग माण्हुनि असांजी पुरअमल रेड़ी मथां हमिलो कयो। ॿियो अफ़सोस इहो जो पुलिस ते इहो ज़ोर विधो पियो वञे त क़ौमी कारकुन मथां केस दाख़िल कयो वञे, पर असीं खेनि ॿुधाइण था चाहियूं त केस ऐं कोर्टुनि खां डिॼण वारा न आहियूं। हुननि चयो त PP गुज़िरियल 14 सालनि खां सिंध मथां ज़ुल्म जा पहाड़ किरिया कया आहिनि। PP क़यादत बंगालियुनि जी मिल्कियत खे वफ़ाक़ खे ॾियण हामी भरी गद्दारी कई, अरगुनन, अरबन, अरियान समेत मुग़लनि बि सिंध ते कहा कई, पर असांखे अक़लियत में तब्दील थियण जो डपु न हो। पर हिननि पिपलिन अहिड़ो माहौल जोड़ियो त जीअं सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करे सघे।